अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल मुरसलीन वाला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिही व अहले बैतिही अजमईन। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिर रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाहि व खातमन नबिय्यीन। वक़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना खातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी। औ कमा क़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबे इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभई साथी दिल जी मोहब्बत बुलंद आवाज़ सां आका साईं ते दुरूद पाक पढ़ो। सभई आका साईं जा आशिक़ वेठा हो, आवाज़ भी आशिक़नि जो बुलंद अचणु घुरिजे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिही व अहले बैतिही अजमईन। वाजिबुल एहतराम शहर नसीराबाद जा दोस्त ऐं मुसलमान भाइरो, रब पाक जा तव्हां सां गुनहगारनि ऐबदारनि बदकारनि जे मथां अणगणिया एहसान ऐं महिरबानियूं जंहिं तव्हां असांखे हिन अज़ीम शान तहफ़ुज़ ख़तम नबूवत कॉन्फ्रेंस में घुराए करे कुरान पाक रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॻाल्हियुनि जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। ये तमाम वॾा प्रोग्राम जिन में वक़्तु इंतहाई मुख़्तसर हूंदो आहे,
मुसलमानो मोड़ खां वठी करे जीअं यहूदिन ऐं ईसाइन जी चाल रही आहे, मोड़ खां वठी करे आका जे आशिकनि आका जे ग़ुलामनि उन्हनि सां मुक़ाबिलो कयो आहे। यहूदिन ऐं ईसाइन जूं चालूं बंदि न थियूं आहिनि, उन्हनि जूं साज़िशूं उन्हनि जूं हरकतूं बंदि न थियूं आहिनि। हर हीलो हर हरबो हलाए करे तव्हां असांजे ईमान ते हमलो करे रहिया आहिनि, पर अल्हम्दुलिल्लाह चो हेॾो बि आका जे आशिकनि में न कमी आई आहे न आका जे आशिकनि में सुस्ती आई आहे। हर दौर में अल्लाह साईं उन्हनि जे ख़िलाफ़ अज़ीम अज़ीम मुजाहिद पैदा फरमाया। जेकॾहिं आका जे इज़्ज़त जे मथां कुर्बानी ॾींदड़नि जी तारीख़ दोहराइजे, काथे तोखे नंढड़ा नज़र ईंदा, काथे तोखे पोढ़ा नज़र ईंदा, काथे तोखे गभरू जवान घोट नज़र ईंदा। ला योमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही व नास अजमईन। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन फरमान जे मुताबिक़ खोड़ तोखे अहिड़ा हिन धरतीअ ते कूंदर कुसजंदे नज़र आया हूंदा, जॾहिं महबूब जे इज़्ज़त जो मसइलो थियो न उन्हनि पंहिंजी जान खे ॾिठो, न उन्हनि बच्चनि खे ॾिठो, न उन्हनि पंहिंजे माल खे ॾिठो, न पंहिंजे घरवारनि खे ॾिठो। उम्र फो जवानीअ वारी हुई, पर आका जे इज़्ज़त जे मथां च सभु कुझु कुर्बान करे विया। अल्लाह साईं हिन उम्मत खे अहिड़ा पोढ़ा जेके दिल जा जवान बि इंसान ॾिना, जिन पोड़प जे उम्र में भी आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मोहब्बत में फांसी घाट के चुमे करे भी अगते पहुता। मां घणो दास्तान ओडे नथो वञा, हिकिड़ो उन पोढ़े आशिक जो मूंखे वाक़ियो याद थो अचे, जंहिंजो नालो हाजी माणक हुयो, शर बलोच हो। अल्लाह साईं उन मुजाहिद खां 80-82 साल जे उम्र में उहो कम वतो जेको जवान भी न करे सघिया। करोंडी ज़िलो खैरपुर आहे, तालुको फैज़गंज आहे। हिन टेम ते उन टेम ते वो पटीदन नौशर फिरोज में शामिल हो। उन हाजी साहब जे तारीख़ के जॾहिं पढ़जे थो ॿुधजे थो तो हो तो इंतहाई शरीफ नफ्स फ़कीर माण्हू, जंहिं ज़िंदगीअ में कॾहिं कंहिंखे लठ भी नहीं हुई, पर छा थियो उन जी गैरत एडी जिंदा, उन जी जवानी एतरी कीअं जोश में अची वई पोड़प जे बावजूद, जो वो कुहाड़ी खणी पहुचे थो जेको कॾहिं जानवर के भी लठ नथो हणे। अॼु उन दीन जे दुश्मन आका जे गुस्ताख जे मथों कुहाड़ी कीअं तो हलाए, इहो भी मंज़र अजीब आहे। दुरूद पाक पढ़ त ॿुधाया। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व आलि बैतिहि अजमईन। करोंडी शहर जो मुजाहिद हाजी माणक शर बलोच उन टेम ते उन्हनि जे गोठ इलाइके में अब्दुल्ला नाले कादियानी उन ऐलान करायो आहे को मुसां मुकाबले करण वारो, मुनाज़रे करण वारो
नऊज़ बिल्लाह न कुले कुफर कुफर न बाशद चवे तो जेकरे को मुकाबले करण वारो आहे मुनाज़रे करण वारो आहे वठी अचो मां उन सां मुकाबलो करण जे लाइ तयार आहियां छाजो मुकाबलो कंदे नऊज़ बिल्लाह चवे तो अॼु मां साबित कंदुमि उन्हनि जो नऊज़ बिल्लाह न कुले कुफर मां छो तो बेड़ो दलफाज़ दोहरायां छो तो न ज़ालिम जा लफ़्ज़ अहिड़ा चए पोइ अॼु मां साबित कंदुमि उन्हनि जो नबी भी कूड़ो आहे उन्हनि जो क़ुरान पाक किताबुल्लाह भी कूड़ो आहे हेॾो हाजी साहब रहमतुल्लाह अलैह मौलाना लाल हुसैन अख्तर रहमतुल्लाह अलैह ॾे नापो कयो साईं तव्हां असांखे टाइम ॾियो हेॾे कादियानियुनि सां मुनाज़रो करिणो आहे मौलाना लाल हुसैन अख्तर रहमतुल्लाह अलैह जंहिं टाइम ते उन इलाइक़े में पातो आहे हेॾे असांजा मुस्लमान थोरा बि कमज़ोर बि मोड़ खां वठी थींदो आयो आहे व अक्सर हुम ला युमिनून जो लफ़्ज़ क़ुरान ॿुधाए थो व अक्सर हुम काफ़िरून जो क़ुरान पाक लफ़्ज़ ॿुधाए थो काफ़िर घणा हूंदा थी ज़ालिम घणा हूंदा थी हेॾे कमिल फियतिन कलील जो लफ़्ज़ बीठो आहे हेॾे हूंदा त थोरा थी पर लक़द नसरकुमुल्लाह हूंदा थोड़ा थी पर इन्हनि जे दिलनि खे अल्लाह एॾो मज़बूत कंदो आहे वरी फतह भी इन्हनि जी थींदी आहे कामयाबी इन्हनि जी कदम चुमंदी मौलाना लाल हुसैन अख्तर रहमतुल्लाह अलैह जे टाइम ते उन इलाइक़े में पतो होॾे कादियानी भी मौजूद वो वडेरो अब्दुल हक ताकतवर नंगोठ जे इलाइक़े जो पाण के मुड़स माण्हू सॾाइण वारो ज़मींदार हेॾो वेचारो ग़रीब हारी उन टाइम ते कादियानी ज़ालिम लफ़्ज़ कहिड़ा थो चवे अॼु मां उथी साबित थो कयां नऊज़ बिल्लाह तव्हांजो नबी भी कूड़ो आहे तव्हांजो कलाम अल्लाह भी कूड़ो आहे उन टाइम ते हेॾे मौलाना लाल हुसैन अख्तर रहमतुल्लाह अलैह उथी करे चओ ज़ालिम तू ईअं न चओ मां तो साबित कयां तव्हांजो ग़ुलाम अहमद कादियानी भी कूड़ो आहे लानतिया तव्हांजो मज़हब भी कूड़ो आहे उन टाइम ते जहिड़ो झगड़ो थी पियो होॾे पुलिस भी बीठी आहे पुलिस विच में अची वई मुस्लमान कमज़ोर वीचारनि खे धक भी लॻी पियो जहिड़ो टरी वियो हाजी माण्हू शर पियो चवे जीअं जो मां पंहिंजे घर पहुतो आहियां घर पहुचण खां बाद में सूरत हाल जो ॾिठमि सॼे घर जो माहौल तब्दील लॻो पियो आहे घर वारीअ ते नज़र कयमि त घर वारी ॻाल्हाइण जे लाइ तयार न आहे नियाणियुनि ते नज़र कयमि नियाणियूं ॻाल्हाइण जे लाइ तयार न आहिनि मां सोचां पोइ सुबुह त हिन घर मां निकितो में सुबुह जो माहौल त ॿियो हो जीअं मां चवां पोइ तीअं मुंहिंजूं नियाणियूं पियूं कनि जीअं मां चवां पोइ तीअं मुंहिंजी घरवारी पई करे हाणे को चयो मंझंदि जे लाइ तयार न आहे चवे पोइ मां पंहिंजे नियाणीअ खे चयो ओ पुट पाणी त पीआर उन टाइम ते मुंहिंजे घरवारी हकल कई तोखे पाणी कोन ॾींदासीं असांजे लाइ पाणी पीआरणु हराम आहे चयोमांसि छा थी चवे तोखे छा थी वियो आहे नथी सुञाणे चए मां सुञाणा थी मूंखे जुमिला कहिड़ा थी चवे हाजी माण्हू शर जी ज़बानी आहे 81-82 सालनि जो पोड़ो चवे थो मूंखे घरवारीअ चयो तोखे हया न आयो तोखे शर्म न आयो हेॾे ज़िंदा कीअं मोटी आए हेॾे ज़िंदा कीअं मोटी आए चे साथी चवण चाहे चे तुझे साम्हूं आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी कई वई ज़ालिम महबूब जे इज्जत जे मथां हमलो कयो हाजी साहब तू मूंखे उम्रे ते भी वठी हलियो है हाजी साहब तू भी रोज़े पाक के तू भी ॾिसी आयो है मूंखे भी रोज़ो पाक ॾेखारे तुंहिंजी दिल कीअं चे वो गुस्ताख मौजूद आहे वो गुस्ताख ज़िंदा आहे तू हेॾे जेरो आयो आहे तोखे रस्ते में काथे पानी नज़र न आयो जे पाणीअ में तू बुॾी मरिया चवे थी हाजी साहब ॻाल्हि खुलियल थी अॼु खां बाद में मां तुंहिंजी घरवारी न आहियां हा मूंखे को कम भी न चइजांइ अॼु खां बाद में हे तुंहिंजूं नियाणियूं न आहिनि हिननि खे अब्बा पुट करे सर न कजांइ तू रोज़े पाक ते भी घुमी आयो आहे महबूब जो शहर भी ॾिसी आयो आहे तुंहिंजे साम्हूं महबूब ते हमलो थियो तू कुझु न करे आए
हाजी साहब चए तो उन टाइम ते मुझे रत जज्बो खादो पानी जो ख्याल मुखों भी हलियो वयो खादे जो ख्याल मुखों भी हलियो वयो मां उन टाइम ते कुहाड़ी खई अल्लाह अकबर घड़ी हुंदी थी वक्त हुंदो थी अल्लाह से चल एड़ो वक्त एड़ी घड़ी चल हर के मिठे मोहम्मद जे आशिक के जो नसीब करे मरणो आए जमीन ते भी मरंदे थोड़े थोड़े मामूलन मसलन ते मरंदे पर जेकॾहिं आका जे इज्जत ते मौत थई न हिते परवाह थई न हुते परवाह अल्लाह अकबर हाजी मान को शर बलोच पोचवे मुखे एडी त जिस्म में ताकत अची वई न पो सोचा त वडेरो ताकतवर न पो सोचा तो ताक भी हुन जी आ न पो सोचा त लायको भी हुन जो आ मां त गरीब आ मां त मिस्कीन आ मां की एडी जुरत करे थो वञा मां एडी जुरत किए करे थो वञा चवे थो नजर जो कयम सागो ही ज़ालिम न जाए ते मौजूद हो पाण में टहक लगा पया तन पर ईमानी कुवत ईमानी जज्बे जो मिसाल पोजा हाजी साहब चयो मुंहिंजी जीअं जो नजर पई हो जेके उन सां गॾु वेठा कंहिंखे जुरत न थी जो अॻु वठी करे मूंखां कुआरी कसे चए थो हकल ॾिनीमान औताक बि हुननि जी आहे घर बि हुननि जो आहे हकल ॾिनीमांसि ख़बरदार अजो या तू बचंदे अजो या तू बचंदे या तुझो मौत थींदो या मुझो मौत थींदो जिए जो मां कुहारी मथे कया उन टाइम ते ॿिया त सभु भॼी विया हिन खे जुरत न थी थोरो अॻिते भॻवा चए थो मां बि हकल कईमांसि भॼ त भला ॾिसां त सही केतिरो तूं भॼी थो सघे थोरो अॻिते हलियो हमरा के थाबो आयो थाबो न आयो कुदरत वारे केरु आयो वाह वो ना ओ अब्दुल हक तू तो वडेरो बिया तू तो जवान बिया हे त पोड़ो थी यार के त जुरत थे को त पोड़े जे आडो अचे को त पोड़े को कुहाड़ी खसे अज पोड़े जे आडो न अचजो अज हिन जज्बे के कोई रोके कोन तो सके हाजी साहब पोचवे जी जो थोड़ो अगते हलो थाबर जी करी हेठ पयो मां जो वयो मास पैर सा उंदो करी पयो मां पैर सा सिधो कयो मास पैर सिद्धे करण खां बाद में अवल तो वो अशद आंगुर कटी मास कुहाड़ीअ सां अशद आंगुर कटी मास जेका मदीने पाक दे इशारो करे चे त नऊज़ बिल्लाह तव्हां जो रोज़े वारो कूड़ो वो आंगुर कटी मास आंगुर जे कटण खां बाद में वात फोड़े करे वो ज़बान कटी मास जे ज़बान सां चए तव्हां जो नबी कूड़ो ज़बान जे कटण खां बाद में सीने ते वार कया मास जे सीने में गंद भरल वार कयामास अल्लाह अकबर भाव को न थियो त मां खून कयूं थो अचां हथ के में विधो केडी तो न टाइम ते हुनन के ताकत हुई मथे ताई कादियानी नवाज हुकूमत हुई हर को पोचवे जान वयो ये भी टुकर टुकर थियो हाजी साहब चवे मां घर को न मोटी आए में बे केडे को न चवे त मुखे पनाह दियो चवे तो सामो थाणो थाणे ते जिए जो मां वयो वणन सां वाजो बचयो मान मां कातिल तवां वटि आयो थाने वाला हैरान परेशान थिया हाजी साहब जेड़ो मानू कुहाड़ी हथ में हाजी साहब जे जिस्म के खून लगो पियो कुहाड़ीअ में खून लगो पियो हाय साहब दे त खबर यार तुझो नालो त शराफत में तमाम मशहूर अज तुझे हथ में कुहाड़ी तू पान तो चवे मां खून करे आयो चे तो हा मां कातिला हा मां कातिला हा मां कातिला ऐसे जो पुछा तो करे हाय साहब तू इकरार भी पाना तो करे चाहा मां इकरार भी पाना तो कया चे मुके हथ करी हणो चे के मारे आयो चे तो हाने जो हाने इकड़े कादियानी काफर के जहन्नम में पहुंचाए आयो वा चाहा मां खून कयो मां न थो कया तको मां कादियानी न मारियो चे हिकड़ो ही त कम अज रब मुखों वतो जंहिंजे करे रब लेखो ही न ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्बा इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन
न चे तो जरे मैं बुधायो मान कादियानी मारे आयो उन टाइम ते पुलिस वारा मुझे पैरन ते करी पियो ऐसे जो मुझा हाथ पोच में उन टाइम ते ऐसे छो जल्दी न नबी जे आशिक के खीर पियारो जे पो थाने ते अजीब मंदर हुजे हर को पोचवे हर को मुझा हाथ बीच में पो पेशानी बीच में पो रोई करे चन बो तो के हाथ कड़ी को नहन भी हाथ कड़ी डोहारन जे ला हुंदिया हाथ कड़ी मिठे मोहम्मद जे आशिकन जे ला न हुंदिया हाथ कड़ी डोहारन खे हणंदा हूं चोरन लुटेरन धाड़ेलन खे हणंदा हूं पर मिठे मोहम्मद जे आशिक जे ला हथ कड़ी अल्लाहु अकबर तवज्जो त कर यार बगालियूं अर्ज रखण तो चाया उन टाइम ते पुलिस आडो बिठिया वे भी न पी मुखे कुर्सी ते विहारियूं वेठा न रोई करे चन हाजी साहब तू असां जो मेहमान केर भी तुझो नालो न खणंदो हेडो को पानी भरियूं बीठो आ हेडो को खीर भरियूं बीठो आ अल्लाहु अकबर रोई करे चन हाजी साहब क़यामत वारे दिहाड़े जने महबूब मुस्तफा साईं जे सामो तो के पेश कयो विंदो उन टाइम ते तू आशिकन जे लिस्ट में हुंदे अल्लाह जो वास्तो थी शलो ते असां जो भी नालो खण जाए मन असां जी भी न जाए ते नजात थी वने असां जेका तो आशिक जी थोड़ी घणी खिदमत था कयूं ए जेका तुझी पेशानी था चुमऊं तुझा हथ था चुमऊं तुझे सामो गुलामन वांगुर बीठा हूं ऐं पानी बोतल खीर जी जेका खिदमत था कयूं बियो कुछ न क़यामत में इए त आका जे सामो च जाए त जडे दुनिया मुझे मुखालिफ हुई महबूब हे भी गुलाम होई जेके तुझा आशिक हा जेको वस होयो हे भी खिदमत कन कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह हाजी साहब तो चए उन टाइम ते मुल्का मुल्क गाल हली वई वडो जोर पातो वडे जोर खां बाद में वो ऐसे जो साहब तो चवे साईं मथो जोर अची वियो साईं असां तवां के जेल था पहुचायो पर रोए तो पियो ऐसे जो रोए तो सजो अमलो रोए तो पियो चनबा कुछ तो असां वटि आशिक रहे अल्लाह अकबर चवे तो हाई साहब तो के बचाव बियो न थींदो हे ज़ालिम ताकतवरन मता तो के न जाए ते शहीद न कराए छॾिन असां जी दिल न थी चवे तू असां जो मेहमान थी मथे वने असां चौंदा त चंद ॾींहं तू असां वटि हुज असां तुझा हथ धोरायूं पैर धोरायूं तो कुछ असां के भी अल्लाह साईं मकाम दे अल्लाह अकबर अल्लाह अकबर हाजी मान को शर साहब चवे तो जिए जो मुखे जेल पहुंचायो वियो हेडे सब कादियानी नंढा वडा थी पियो मरकल दई समूरा हमरा चुरपुर में अची अल्लाह अकबर चे तो रात जो टाइम सदको वना हाजी साहब तुझे हथ लनता सदको वना हाजी साहब न तुझे पेशानी ता चे तो रात जो टाइम अल्लाह छो एडो त के सुकून पो अचे जिंदगी में खोड़ कम कया कदे बेड़ो मुके सुकून कोन ये जेल में सतो पयो जन तो जेल मुंजो घर होजे हालांकि वयो भी मां जेल में पेरो दफो में सुभान अल्लाह मंजर तद यार आशिकन सा अल्लाह जी मेहरबानी तद चे तो रात थी जे जो अख सा लगिया जिए जो रात थी जेलो रात थी अख सा लगिया शाद सा सुभान अल्लाह आमना जो लाल महबूब मिठड़ो मोहम्मद आयो वा अल्लाह शाम पंजे अखन सा दिसा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण आया हाजी साहब तो चवे महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत थिया महबूब फरमा हाजी साहब मार दुख में ओ मुंजा जिया को चे पो मां साईं जे सामो पांजी अख न पो झले सगा मुंजी अख हेठा पाक मुस्तफा करीम फरमायो हाजी साहब मां मोहम्मद करीम अज तो के भाकुर पान आयो वा हाजी साहब ओ हाजी साहब मां मोहम्मद करीम अज तो के भाकुर पान आयो वा मलाइकन जे वास्ते साईं इत्तला मिलियो साईं तवां जो हिकड़ो उम्मती आ
जो नालो हाजी मानक शर्क सरजात जो उन हेक मुखे तवाजे गुस्ताख के उन जहन्नम में पहुंचायो। हाजी साहब चवे पो एड़ो मजो मुखे कदे भी न आयो जेको आका सैया जे भाकुर में आयो वा। कदे भी मुखे कहीं भी जाए दे हाजी साहब इंदो भी न इहो सीनो मुबारक जैसा मिलंदो उनके दुनिया जी भी केड़ी शे खपे। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। हाजी साहब चवे मुखे महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हाय साहब गलती न कर परेशान न थी, गलती न कर परेशान न थी, वकील भी न कजाए मां मोहम्मद वकालत पान कंदो माए। हाय हाय ओ हाजी मानक वकील न कजा मां मोहम्मद करीम तुझी वकालत कंदो मां। चवे पो मां त गुनाहगार ऐबदार बदकार पर अल्लाह एडो त मां गुनाहगार ते राज़ी थियो। वडा वडा वक्त जा बुजुर्ग वलीउल्लाह हर से बेर वारा वडा रहमतुल्लाह अलैह, हर से हाले शरीफ वारा वडा रहमतुल्लाह अलैह, साईं अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह अलैह, हर से मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह जेड़ा, हर ते हजारवी रहमतुल्लाह अलैह जेड़ा वडा वडा बुजुर्ग अल्लाह जेल ते अचन पिया। वडा वडा बुजुर्ग मां कंदो हेठ कया मां उथी बिया सब चवन तू उथी न बी असां तुझे जियारत जे लाए आया। आई साहब तू उथी न बी मां अणपढ़ल मां एतरो पढ़ल भी त कोन हम पर जेकॾहिं इहो मकाम मिलियो हो चे पो जेकॾहिं इहो मकाम मिलियो हो उन महबूब जे इज्जत जे करे उन महबूब जे इज्जत जे करे मां सिर तिरीअ ते रखियो। पो जेका रब इज्जत ॾिनी दुनिया हैरान। उन टेम ते सिंध जो वजीर आला भी थी रहो आ सैयद गौस अली शाह साहब असांजे ठेड़ी जे पाड़े जो गाड़ी मोरी जो हाय हाय मुजाहिद हो। साईं गौस अली शाह साहब फरमायो साईं मां तुझो वकील थिया तू छड़ो हिकड़ो जुमलो च साईं ये सब तुझे फांसी ॾियण जे लाइ तैयार थई। तवज्जा कर अल्लाह अकबर अल्लाह अकबर। साईं गौस अली शाह साहब चयो हाजी मानक साहब मां तुझो वकील थींदो में अर्जुकुम क़िबला कुर्बान वञा। साईं अर्जुकुम क़िबला कुर्बान वञा मां सैयद तुझे जज्बे तां कुर्बान वञा। मुखे मनो थियला वकील भी कोई न कजा चाहे सब चवण ता फांसी ईंदई घबरा न चवे तो महबूब साईं फरमायो मां मोहम्मद तुझो वकील पान थींदो साईं। जंहिंजो वकील मिठड़ो मोहम्मद थे चो उनके फांसी। जो वकील आका साईं थे जो उनके फांसी। अल्लाह अकबर खोड़ मंजर विच वारा मां शाड़ कर दो कया कटे करे अचे तो वो भी मंजर आयो जे टेम ते जज जे सामो मुखे पेश कयो वियो। जज जी दीद मुंह में आओ जज जे अखिन मां पयो थो पानी वहे जज जे हथ में कलम आओ मुंडे भी दिसे तो हेठ कागज रे लेटर दे भी दिसे तो हेडे भी दिसे तो हेडे भी दिसे तो हेडों भी फांसी ॾियारण वारा मौजूद हेडों भी फांसी ॾियारण वारा मौजूद। जज जे नौकरी जो भी मसइलो सामो भी मां बीठो उन टेम ते जज कलम के भंगी करे चवे तो हाजी साहब जेस तनी माया जेको कणो थी कजा हिनन के जेको कणो आ कजा जे तो केड़ो आर्डर जो हेडे त मिठे मोहम्मद जो आशिक बीठो के वध हिम्मत तव्हां नौकरी खत्म कंदो न कुर्सी विञाईंदो न चे तो एड़ियूं नौकरियूं एड़ियूं कुर्सियूं मां मदीने वारे मीर मिठे मोहम्मद ते कुर्बान करे
जज साहब फतवा दिनी फतवा बुध जा जज साहब फतवा दिनी जडे हिन जे सामो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी कई वई जडे हिन जे सामो आय साहब जे सामो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी कई वई उन टेम ते हिन जे अकुल ते पर्दो अची वियो हे मजनू थी वियो हे चरियो जेकॾहिं खून करे तो उन जे मथो दंड न लगाइबो आहे चरियो आ चरियाप में खून कयो त हिन खे दंड माफ़ आ खून माफ़ वन तू बाइज्जत बरिया पो दुनिया हैरान हुई त जेको बचड़ो ही कोन हो वो कीअं बचो पो वरी जडे बाहर निकरी आयो गोठ पातो अल्लाहु अकबर आई साहब जो जडे न महबूब असन जी मुखे ज़ियारत थी जडे न महबूब असन जी मुखे ज़ियारत थी ऐं आका सही न जडे मुखे पंजे सीने मुबारक सां लगायो उन ज़ियारत थियण खां बाद में अल्लाह मुझे मुंह में एडी त रौनक दिनी अल्लाह मुझे दिल में एडी त ताकत दिनी शो न ताकत होजे आखिरकार बाह मुबारक भाकुर मुबारक कहजो हो मा कान मुहम्मदुन अबा अहद मिर रिजालिकुम तवज्जो कर हिकड़ी गाल बयान करे पो मां पंजो वायदो पूरो थो कयो रबवा जे धरतीअ ते कादियानन ऐलान कयो मुसलमानन खे आज़ान चवण न ॾींदासे हेॾे भी नौजवान तैयार थियो नौजवान चवण था जेकॾहिं अल्लाह जे आज़ान जो आवाज़ बंद थी वञे थी जवानी कहिड़े कम जी इन नौजवान के सलाम कंदो कर अबू जेल जेड़े के कोहण वारा भी हेड़ा जवान हुए अबू जेल जेड़े के कोहण वारा भी चो त हेड़ा नौजवान था ना नौजवान को अल्लाह कम वठंदो पियो अल्लाह मां इन तफसील दे नथो वणो आज़ान वारी गाल तो कयो होडे रब जे धरती ते का ध्यान ने ऐलान कयो आज़ान चवण न दींदासे एडे मुसलमान भी चवण था पियो नौजवान सीनो ताणे करे आया चवण था हित आज़ान चवंदासे त बियो काथे चइबी एक बे के चवण था एक बे के चवण था जेकॾहिं आज़ान चवंदे सीने में गोली लगेव त बियो छा खपेव सोना जान कंहिंखे प्यारी नाहे सिर कंहिंखे प्यारो नाहे जवानी कंहिंखे प्यारी नाहे पर चओ ओड़ा भी मौजूद अथई जिनके मिठे मोहम्मद जी मोहब्बत हर शे को मथे प्यार अल्लाहु अकबर हेडे भी मुसलमान ने ऐलान क्यों आज़ान हर हाल में चइबी पो जेके भी कुछ जना पया कुछ जीविंदा से जेके भी टुकर टुकर क्या टुकर टुकर थियण जे ला तैयार चौधारी जालिम बीठान जीतरियूं खयूं बीठान रेफला खयूं बीठान हेडे भी मुसलमान कतार कयूं बीठान हेडे नौजवान आज़ान शुरू कई वडे वाके जदो अल्लाह अल्लाहु अकबर वडे वाके नौजवान जो अल्लाहु अकबर होडो रेफल जी गोली आई सीनो क्रॉस करे वई नौजवान हेठ किरी पियो नौजवान उठी करे वरी चे तो अल्लाहु अकबर वरी भी गोली आई उन जे सीने में क्रॉस करे वई बे नौजवान अगते वधो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह गोली आई सीनो क्रॉस करे वई वरी बे नौजवान तो वधे अशहदु अन्ना मुहम्मद रसूलुल्लाह ये सीना क्रॉस कंदी वई मुसलमान एक बे जे लाशन मथों लाशन जा ढेर थिया पर आज़ान पूरी कया पो जडे एडा लाशन जा ढेर थी विया पो हेडे जडे इनकलाब आयो इन्हनि चयो त हाणे असां जे वस जी गाल ना है सोना यो दौर परे जो ना है यो दौर वेझे जो आ वरी हाणे एड़ियूं हरकतूं एड़ियूं साज़िशूं थियन थियूं जी हिन जो आज़ान भी बन थियन हिन जो कुरान भी बन थे मां तवां को तो पुछण चाहियां वरी जेकॾहिं को एड़ी आज़ान जो आवाज बंद करणो चाहे त एड़ा वरी के नौजवान उथंदा हो रहा था तब जेकॾहिं को आज़ान बंद करणो चाहे वरी के एड़ा हथ उथंदा नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान सहाबा मुखे उम्मीद है तवां जा हे हथ खणणो सजावा हन अजाया ना है
क़यामत वारे ॾियारे अल्लाह शल महबूब जे आशिकनि जे लिस्ट में काथे कुंड में नालो लिखरायो त बि खटी वियासीं। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल